औज़ुबिल्लाहिमिनश्शैतानिर्रजीम बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। जे रस्तनि ते थी ही ॻाढ़ वया, जे रस्तनि ते थी ही ॻाढ़ वया, हीअ सिंतिन बेलोस जवाननि जी या। जिन जंगनि में पे जानियूं ॾिनियूं, जिन जंगनि में पे जानियूं ॾिनियूं, ही सिंतिन बेलोस जवाननि जी या। जनाब सदर, महिमान ख़ास ऐं इल्म जी रोशनी पखड़ींदड़ मुंहिंजा उस्ताद साहिबान, मुंहिंजा प्यारा भाइरो ऐं भेनरूं, अस्सलाम वालेकुम। जनाब सदर, जीअं त अॼु मुंहिंजी तक़रीर जो उनवान आहे सिंध ऐं सिंध जी सक़ाफ़त, जेको मौज़ू हिकु शानदार ऐं वक़ाइतो आहे। मां पंहिंजे तक़रीर जो आगाज़ हिन शेर सां कंदुसि। सितारा विछाए न सघियासीं तोले ए सिंध अमड़, सितारा विछाए न सघियासीं तोले ए सिंध अमड़, न कंडा कोका न मेड़े छॾियासीं तोले ए सिंध अमड़, न कंडा कोका न मेड़े छॾियासीं तोले ए सिंध अमड़, न कूड़िन कचहरिन न नईन मंज़िलिन जा, न कूड़िन कचहरिन न नयन मंज़िलिन जा, सवें साज़ उस्ताद छेड़े छॾियासीं। जनाब सदर, सिंध धरती असांखे हमेशह पंहिंजे अमड़ जीजल वांगुरु अज़ीज़ रही आहे ऐं हमेशह रहंदी। सिंध उहा अनमोल हस्ती आहे जेका असांजी सुञाणप आहे, असांजो फ़ख़ुरु आहे, असांजी सोच आहे, असांजी तारीख़ आहे, जेका कॾहिं मरी नथी सघे, न कॾहिं मिटिजी सघे थी, जंहिं सां असांजो माज़ी, हाल, मुस्तक़बिल जुड़ियल आहे। जनाब सदर, पर अफ़सोस सां थो चवणो पए, जिते दुनिया ॾींहुं राति महिनत में मशग़ूल आहे, उन महिनत जिदोजहद सां दुनिया आसमाननि जी बुलंदियुनि खे छुहे रही आहे, उते वरी असां पंहिंजी सक़ाफ़त, ॿोली, शाइरी लिखंदे, पढ़ंदे, ॿुधंदे ऐं पाईंदे शर्म महसूस था करियूं। जनाब सदर, जेका क़ौम पंहिंजे सक़ाफ़त, पंहिंजी ॿोली ऐं पंहिंजी शाइरीअ खे विसारे छॾींदी आहे, उहा तबाह ऐं बर्बाद थी वेंदी आहे। जनाब सदर, पंहिंजी हिन धरतीअ सां माइटरली माउ वारो सलूक ॾिसी ही दिलि गमज़दा थींदी आहे। ज़ुबान ख़ामोश आहे। हीअ सिंध धरती वलियुनि बुज़ुर्गनि जी धरती रही आहे ऐं हमेशह सॾिबी। जिते सिंध धरती मोहबत, अमन ऐं भाईचारे जो दर्स ॾिनो आहे, उते ही कारो कारी आहे छा? ॿोरियुनि में बंदि लाशनि जा तोहफ़ा ॾियण वारो सिलसिलो आहे छा? एम्बुलेंस ॾियण बजाए कार्गो में असां पंहिंजूं मैयतूं खणी वेंदा आहियूं, इहो आहे छा? इहा असांजी सिंध धरती आहे। इहो सभु ॾिसी ॿुधी ही दिलि रत जा ॻोढ़ा रोंदी आहे। जनाब सदर, असांजो सक़ाफ़त ॾींहुं मल्हाइण जो मक़सदु सिर्फ़ु इहो ई आहे त पंहिंजी सुञाणप खे चिमकायूं, पंहिंजी तारीख़ खे यादि करियूं, सभई पाण में इतिहाद में रहूं, पंहिंजी सक़ाफ़त, पंहिंजी ॿोली, पंहिंजी तालीम ते ध्यानु ॾियूं, सिंध जी रंगीन सक़ाफ़त खे दुनिया साम्हूं पेश करियूं। आख़िर में मां सभिनीनि खे हीअ दुआ ॾींदुसि, असांजी सिंध अमड़, असांजो सक़ाफ़ती विरसो सदाईं ज़िंदा रहे, असांजी धरती हमेशह अमन, मोहबत, भाईचारे जी गूंज में गूंजंदी रहे। जिए सिंध, जिए सिंध जी सक़ाफ़त।